डायरेक्टर फूड सिंध सैयद इमदाद अली शाह न्यू सैदाबाद पुलिस मैजिस्ट्रेट सां गॾु कणक जे वापारियुनि जे गोदामनि ते छापा हणी हज़ारें कणक जूं बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त केतिराई कणक जा गोदाम सील करे छॾिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे न्यू सैदाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर सिकंदर समो। जी सिकंदर, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, डायरेक्टर फूड सैयद इमदाद अली शाह जाफरी न्यू सैदाबाद पुलिस मैजिस्ट्रेट सां गॾु कणक जे वापारियुनि जे गोदाम ते छापा हणी हज़ारे कणक जूं बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि, जॾहिं त केतिरा ई कणक जा गोदाम सील करे छॾिया आहिनि। डायरेक्टर फूड सिंध सैयद इमदाद अली शाह जाफरी मीडिया खे ॿुधायो त असां अॼु छापा हया आहिनि, हज़ारे कणक जूं बोरियूं मिलियूं आहिनि। हिन चयो त हनीफ़ मलिक चांदीवारे ऐं ॿियनि केतिरनि ई वापारियुनि सैदाबाद में पंहिंजे ज़ाती गोदामनि ते लखें कणक जूं बोरियूं ज़ख़ीरो करे रखियूं हुयूं, जंहिंजे करे अटे जी क़ीमतुनि में वाधि पैदा थी वई हुई। हिन चयो हाणे अटे जो बहिरान ख़तमु थी वेंदो। फूड इंस्पेक्टर डायरेक्टर सैयद इमदाद अली शाह सां गॾु फूड इंस्पेक्टर जी टीम मिली करे हनीफ़ चांदीवारे ऐं ॿियनि केतिरनि वापारियुनि जे गोदामनि ते छापा हणी उनजे कणक हथ करे सरकार जी तहवील में वरिती छॾी। ऐं सैयद इमदाद अली शाह जाफरी मीडिया खे ॿुधायो त इंशाअल्लाह जल्द खां जल्द अटे जो बहिरान जेको हदफ़ आहे सरकार खे मिलियल उहो इंशाअल्लाह जल्द ख़तमु थी वेंदो। जी ज़ारा, महिरबानी सिकंदर, तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।